कामोरनि जे कुधन करतूतनि सबबि सिंध अंदरि भॻल टुटल रोड रस्ता हर आए ॾींहुं मुसाफ़िरनि लाइ मौत जो खूह बणिजंदा पिया वञनि। दादू शहर में ट्रैफ़िक जे आज़ार सबबि हादसा मामूल आहिनि। शहर जी सूंहं बि उजड़ी वई आहे। रोडनि रस्तनि ते मासूम ॿार औरतूं पीरसन प्यादल हली नथा सघनि। एमरजेंसीअ वारा मरीज़ इस्पताल पहुचण खां अॻु वाट ते दम धणी हवाले कनि था। दादूअ में ट्रैफ़िक जाम सबबि सरकारी मुलाज़िम तोड़े शागिर्द ऑफिसुनि ऐं स्कूलनि में वक़्त ते न पहुचण जूं दाहूं कनि था। न रुॻो शहरी पर ट्रैफ़िक अहलकार बि बाअसर दुकानदारनि आॾो बेवस हुजण जूं दाहूं कनि था। चैम्बर ऑफ कॉमर्स जे हवाले सां मां सख़्तु मुखालिफ़ हूंदो आहियां। तव्हांखे बि ख़बर आहे त मां हमेशह चयो आहे त हिननि खे हटायो पोइ हिते हादसा हिते रोज़ु थींदा आहिनि। घटि में घटि 5-6 माण्हू हिते एक्सीडेंट थींदा आहिनि त ट्रैफ़िक वारा जेके आहिनि बीठा हूंदा आहिनि त बाक़ाइदे हिननि खां पैसा वठंदा आहिनि। जेके ट्रक वारा अचनि था ॿिया अचनि था। कानून त आहे किथे, सियासत में जमहूरत में कानून आहे ई कोन। ऑफिसर सभु जेके आहिनि ज़ेर दस्ता आहिनि MN MP जे। जेसिताईं MN MP न चाहींदा हिन शहर जे भलाई जो कमु कोन्ह थींदो। को ॿार आहे, को फैमिली वारो मेंबर आहे, माण्हू लंघी सघे। असां हाणे आया आहियूं हींअर ताईं बैंक में कमु आहे थोरो सूरत ताईं हिते पुॻाऊं असां। हाणे वापसी कीअं कंदासीं? सबबु छा आहिनि? दुकान ॿाहिरि सामान पिया आहिनि रोडनि ते, छा मसइलो आहे? सबबु इहो आहे, तव्हां ॼणो ॾिसो न हाणे जेको एनक्रोचमेंट आहे केॾी वधी वई आहे हिते। सर तमामु घणो परेशान आहिनि। हींअर ॾिसो त हद तकलियूं तमामु रोडनि ते वधियूं पियूं आहिनि। तमामु ट्रैफ़िक जाम आहे, उन्हनि जे लाइ तमामु मसइला घणा आहिनि। सो असां हुकूमत खां इहो अपील कंदासीं त हद तकलियूं जेके आहिनि उहे थोरो साइड ते कराइनि। ऐं ट्रैफ़िक शहर में तमामु सख़्तु आहे, घणो हद खां वधीक आहे। माण्हुनि खे परेशानी आहे ॾाढी, अचण वञण में ॾाढी तकलीफ़ आहे। जेके बचड़े वारा माण्हू अचनि था स्कूलनि जे टाइम ते हूंदो आहे ओॾी महिल बि तकलीफ़ आहे। हींअर इस्पताल जे मरीज़ जेके अचनि उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। ट्रैफ़िक जो मसइलो आज़ार आहे हिते। न टाइम ते न पहुची सघंदा आहियूं, ट्रैफ़िक ईंदी आहे पोइ असांजी लेट थींदी आहे। सर ॾाढो बेइज़ती कंदा आहिनि पोइ असांजी। जी हादसा थींदा आहिनि। बाक़ी जो असां स्कूल मां जीअं निकिरंदा आहियूं हुनजे ट्रैफ़िक जाम हूंदी आहे, वरी को वरी बीह रहंदा आहिनि त असां टाइम ते न उस्ताद वरी असांखे चवंदा आहिनि त तव्हां लेट करे जी सज़ा मिलंदी हूंदी। वॾी परेशानी आहे, हद तकलीफ़ वधी वई आहिनि। रस्ते ते रेड़ा बीठा आहिनि, रक्षा बीठा आहिनि, चालान साईं असां कोन्ह कया आहिनि अञा। सामान बसि दुकानदार आहिनि उन्हनि जे साम्हूं पियो आहे। दुकानदारनि खे चऊं था, दुकानदार मुड़नि कोन था, चवण कनि कोन था। मतिलबु नथो जे कानून ते त दुकाननि ऐं होटलुनि आॾो 10-10 फुट सामान रोडनि ते फिटो करण सबबि ट्रैफ़िक जो आज़ार घटिजे नथो। चेंबर ऑफ कॉमर्स जो सरपरस्त दुकानदारनि जे अमल जी शदीद मुखालफ़त कंदे एतिराफ़ करे थो त आउं हद दख़लियूं कंदड़नि जो मुखालिफ़ आहियां, पर असुल में सियासी मुदाख़लत ऐं करप्शन सबबि किथे बि कानून ॻोल्हियो नथो लभे। यकीनन दादूअ में हद दख़लनि जे आज़ार ऐं ट्रैफ़िक जाम जे मसइले खे मुस्तक़िल बुनियादनि ते हल करण लाइ वस वारनि खे प्लानिंग सां पाइदार पॉलिसी जोड़णु घुर्जे। कैमरामैन अलाबश खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।